मेहड़ कुछ ॾींहं अॻु ٿرڙي محبت ٿاڻي ते मोटरसाइकिल दाखिल थियण ॿिनि ॻोठाणनि सलीम सुमरो माशूक ॾहर जी गिरफ़्तारी खिलाफ़ कोट बोथरो जे रहवासी ॻोठाणा अब्दुल वहीद सुमरो आशिक ॾहर गुलाम रसूल बिरोही मंसूर तुनियो गुल हसन तुनियो अकरम समो बचल ॾहर अनवर ख़ास के लिए ॿियनि जी अॻवानी में ASP मेहड़ जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बासर तरफ़ां फुर जो कूड़ो केस दाख़िल कराइण खिलाफ़ इंसाफ़ लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उन्हनि चयो त ॻोठ जे बासर अली हसन ॾहर मोटरसाइकिल जे फुर जो ٿرڙي محبت थाणे ते कूड़ो केस दाख़िल कराए ॿिनि ॻोठाणनि सलीम सुमरो ऐं माशूक ॾहर खे गिरफ़्तार करायो आहे, जंहिंजी मज़म्मत था कयूं। उन्हनि चयो त SSP साधू ASP मेहड़ खे अपील कई त वाक़े जी पाक किताब ते इंक्वायरी करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। एजाज इतला ते ASP मेहड़ अनिल हैदर पंहिंजी ऑफिस में मुज़ाहिरनि जे अॻवान सां ॻाल्हियूं कयूं ऐं वाक़े जी इंक्वायरी करे इंसाफ़ करण जी ख़ातिरी कराई। ASP मेहड़ जी अहिड़ी ख़ातिरी बैदि मुज़ाहिरनि थाणे अॻियां एजाज ख़तमु करे प्रेस क्लब तो अची ॿीहर एजाज कंदे चिताव ॾिनो त जेकॾहिं इंक्वायरी करे कूड़ो केस ख़तमु न कयो वियो त इंडस हाईवे ते ॿीहर धरणो हयो वेंदो। मुर्ज़ापुर सहकार न्यूज़ मेहड़।